अस्सलाम वालेकुम दोस्तों। कचहरी जे एक नए एपिसोड सां ऐं असां काउंट थी विसरी आहियूं केतिरा एपिसोड थिया आहिनि ऐं सीज़न 1 पई हले अञा। दैट आई कैन कंफर्म। असीं हाज़िर आहियूं ऐं मूंसां गॾु आहे आऊं आहियां आकाश, मूंसां गॾु राकेश शिकागो मां ऐं असद कराची मां। आऊं लंडन में आहियां ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं पाकिस्तानी एंटरटेनमेंट जे बारे में। सही आहे। तो मेनली जेका माना टीवी ऐं फिल्म जी एंटरटेनमेंट आहे, अॼुकल्ह वेब सीरीज़ हिकिड़ो नओं शुगल निकितो आहे त उन ते बि डिस्कशन हलंदी। सो वॾो टॉपिक आहे, लेट्स सी हाउ दिस गोज़। ऐं असां कॾहिं एंटरटेनमेंट एतिरो डीपली शायदि पहिरीं कोन ॻाल्हायो आहे। सो ख़ैर हाणे let me start with you guys. What are your opinions on recent changes in Pakistani media, in terms of entertainment? Anyone? Asad, Rakesh? राकेश भले ऑन करे। To be honest, ma recently do closely track kayo kone entertainment in all frankness. पर इहो आहे जो historically Pakistani drama the kafi sutha hai, and I think they always with better quality than what we found from across the border. जेके मांजी जेका memory आहे storytelling जो style है ॻाल्हि पर हाणे recent छा पियो हले web series में छा पियो हले, I honestly haven't really been following up. I'm actually looking forward to learning more about it and getting some tips to try to keep asking questions. You are in the right place. Asad, what do you think? You're always in sync with everything. So you are always plugged into the matrix. So तव्हांजो छा ख़्याल आहे हींअर ताईं कहिड़ा सिग्नल्स पिया अचनि पाकिस्तानी एंटरटेनमेंट जे बारे में? हाँ औकाश हिकिड़ी ॻाल्हि हिन टॉपिक तां थोरो वज़ाहत कंदो हलां त न्यू एज एंटरटेनमेंट में OTT प्लेटफॉर्म सां गॾु गॾु टिकटॉक या सोशल मीडिया बि हिकिड़ी इंस्टाग्राम वग़ैरह में एंटरटेनमेंट में शामिल थिए पियो। ख़ासि त जेको यूज़र कंटेंट आहे टिकटॉक जो उहो भले एंटरटेनिंग थी आहे। मिसाल हींअर मुंहिंजो कज़न आहे, ॻोठ में रहंदो आहे, उनजो असुल नालो माइटनि नजीब रखियोसि, पर मीर मज़र उनजो फन वारो नालो आहे, जेको आर्टिस्ट नेम उनजो आहे मीर मज़र। ऐं जी यूसुफ खान दिलीप कुमार साहब थी वियो। ऐं त उन हींअर 2 ॾींहं पहिरीं हिकिड़ी वीडियो टिकटॉक ते ठाही जंहिंमें इलाही यूज़ कंदो आहे टिकटॉक खे, जंहिंमें 2 बाइकूं वञनि पियूं, विजय पाथ वारो मूंखे यादि अची वियो, हार्किन्स बैक 90s। 2 बाइकूं वञनि पियूं अजय देवगन वारियूं, ऐं हिकिड़ो पेर राइट साइड राइट बाइक त लेफ्ट साइड लेफ्ट बाइक थिया, ऐं हू बिल्कुलु बाइकूं सां गॾु मथां हमरा चुटो पियो आहे, वञे पियो, ऐं उनखे इलाही पुठियां म्यूज़िक हले पियो, ऐं उन मां इलाही माण्हू इंस्पायर थिया न। उन खां पोइ उनजी रेप्लिकेट थियो आहे इलाही छोकिरनि पूरे सिंध में ऐं पाकिस्तान में 2 जॻहनि ते उन बाइकनि ते निकिता आहिनि, ऐं के किरिया आहिनि, के मज़ाक कया आहिनि, के फबिया के कोन फबिया। सो एंटरटेनमेंट रुगो OTT ऐं हुन ते कोन्हे, पर इंक्लूडिंग दिस ऐं वधीक इम्पोर्टेंट इन करे थी वियो आहे टिकटॉक या इंस्टाग्राम वग़ैरह जो हींअर सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां बि पैमरा जी तरफ़ां बि कोशिशि कई वई आहे टिकटॉक खे पाबंदी हणण जी। त माना हिकिड़ो तमामु लेजिट क़िस्म जो याद आहे प्लेटफॉर्म थियो, जिते पाबंदी लॻे त माना उहो लेजिट आहे। जॾहिं तव्हां पाकिस्तानी सेंसर जी ज़द में अचो था, that means you definitely become significantly important, right? मैं एतिरो सोए आहे जो पब्लिक ओपिनियन ते असर पए थो, मॉरलिटी ते करे उन ते पाबंदी लॻनि। जी औकाश। हाँ औकाश, तुम ॿुधाए तूं छा पियो फॉलो करीं पाकिस्तानी एंटरटेनमेंट में? यार आऊं इन में माना सफ़ा इन थी वियो आहियां अॼुकल्ह, ऐं आउं जॾहिं चवां थो इन थी वियो आहियां त मुंहिंजो माना I'm watching stuff, but keep in mind I started from zero. ठीक है, there was a time I literally माना आऊं एॾो डिसअपॉइंट थी वियुसि पाकिस्तानी फिल्म ऐं मीडिया खां, जो आऊं माना ट्रॉमेटाइज, मूंखे ट्रॉमा वरियूं न वियतनाम कोन फिल्म में ॾेखारियो, वियतनाम जा जेके फ्लैशबैक ईंदा आहिनि, उहो माण्हू जेको सो फोल्जर्स राति जो उथंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जा मूंखे जेको फ्लैशबैक्स ईंदा हुआ। ऐं I'll tell you where it started, ऐं उनखां पोइ हाणे जेको सो आई बीन फॉलोइंग क्वाइट क्लोजली। त मूंखे माना यादि आहे त 90s में असां नंढा हुआसीं, वॾा थियासीं पे, त पाकिस्तानी फिल्मूं हॉरिबल हूंदी हुयूं, हॉरिबल। ठीकु आहे, पोइ हिकिड़ो टाइम आयो जॾहिं मुंहिंजो माना सम्झो वॾो भाउ आहे,
उन मूंखे चयो त बाबा तोखे हाणे फिल्मूं ॾाढी सुठी थी वियूं आहिनि, हिकिड़ी फिल्म आहे ये दिल आपका हुआ, ऐं आउं तोखे सिनेमा वठी ईंदुसि ऐं हुते ॾेखारींदुसि। ऐं असां हैदराबाद में हुआसीं, अलाए कहिड़ी सिनेमा, राहत सिनेमा, मूंखे यादि कोन्हे एग्ज़ैक्टली। उते वञी करे असां ये दिल आपका हुआ ॾिठीसीं। ऐं लिटरली माना एॾो मूंखे हुन टॉर्चर कयो जो, ऐं उनजो आवाज़ ॾाढो ज़ोर सां हो, एॾो हुन में आवाज़ ज़ोर, इलाही लाउड हो, एक्सट्रीमली लाउड हो, कन फटा पिया पूरे सिनेमा में। ऐं आउं त सुम्ही रहियुसि, मूंखे एंड में मिनट मां उथारे थी हाणे हल त घर में। So this is how disappointing it used to be. I'm trying to imagine. He's like, seat में डके तो पे सीट में चालू है, then he goes to sleep on his. This is 2002-03 पोइ माना जॾहिं हाणे 2002 जी ॻाल्हि में 3 जी ॻाल्हि आहे शायदि। आउं कराची में हुउसि ऐं आउं हैदराबाद आयुसि घुमण लाइ, ऐं हुन चयो त मानी मानी खाई पोइ फिल्म तो ॾेखारियां। So this is what happened. पर हाणे I've been pleasantly surprised. ऐं विच में ups and downs आया आहिनि, ऐं maybe we'll touch upon those। पर हाणे हिकिड़ी फिल्म हुई, तव्हां सां पहिरीं मूं ज़िक्र कयो, लाल कबूतर, जेका 2019 में आई आहे, ऐं इट्स शॉट इन कराची, ऐं उन में there is hardly any leap of faith, एॾी रियलिस्टिक ऐं एॾी एंगेजिंग आहे। ऐं वन ऑफ द पाकिस्तानी फिल्म में बेस्ट फिल्म मुंहिंजी इहा ॾिठल आहे। ऐं इट्स अ थ्रिलर दैट कीप्स यू टाइड टू द स्क्रीन टिल द एंड, ठीकु आहे, क्लीशेड लफ्ज़ आहिनि पर इट रियली फिट्स दिस मूवी। उन म्यूज़िक सुठी आहे, हिकिड़ो हुन में हिकिड़ो चेज़ सीक्वेंस आहे जंहिंमें माण्हू पुलिस वारे खां भॼे पियो, ऐं इट्स वेरी माना वेरी रियलिस्टिक, ऐं हिन में माण्हुनि जा रिएक्शन्स कहिड़ा आहिनि। त इन टाइप जी सिनेमा हाणे पाकिस्तान में अचे पई, विच इज़ आई थिंक वेरी इंकरेजिंग साइन। ऐं उन खां अलावा चुड़ैल्स हिकिड़ो वेब सीरीज़ आहे जेका जंहिं इलाही माना त एक्साइटमेंट बि पैदा कई आहे ऐं इलाही रिएक्शन बि पैदा कयो आहे। आई थिंक हुनजो मक़सदु ई इहो आहे त माण्हुनि मां रिएक्शन एलिसिट कजे। ऐं इहा हिकिड़ी फेमिनिस्ट वेब सीरीज़ आहे, ऐं माना एज़ फेमिनिस्ट एज़ इट गेट्स, ठीकु आहे। ऐं it's not it is a departure from reality, ठीक है ना। इन जो तव्हां ॾिसंदो त इट्स स्टाइल ओवर सब्सटेंस, ठीक है, हुन में स्टाइल वधीक आहे। ऐं तव्हांखे लॻंदो त हिकिड़ो कॉमिक आहे जंहिं ते इहा सीरीज़ ठहियल आहे, इन स्टाइल में ठहियल आहे, माना स्टाइल वधीक आहे, मे बी सब्सटेंस घटि आहे। It's directed by somebody who studied in Karachi, ठीक है ना, grew up in Karachi, then he went to London, he worked in investment banking, and उन खां पोइ he started doing filmmaking. Asim Abbasi हुनजो नालो आहे। It's very good, and it's very उनजो मैसेज एतिरो स्ट्रॉन्ग आहे, उनजो स्टाइल एॾो इन योर फेस आहे जो अगरि तव्हां ॾिसंदो त you will have to respond to it, you will have to respond to feminism, you will have to respond to problems with women। त पोइ तव्हां हिकिड़े पासे हुजो या ॿिए पासे हुजो, पर you will not be neutral। That's I think that's the point of this web series। It's quite exciting। त इन टाइप जी इनोवेशन्स आहिनि जेके तव्हांखे पुश थियूं कनि टू रिस्पॉन्ड टू सोशल इशूज़, ऐं एतिरो रियलिज़म जेको सिनेमा में आहे, ऐं सेट पीसिस खां बची करे जेन्युइन जेको आर्ट क्रिएट थिए पियो, इट्स वेरी इंकरेजिंग। मुंहिंजो त हींअर आई एम वेरी होपफुल अबाउट पाकिस्तान ऐं टीवी सीरीज़। तव्हां ॿिनि ख़ुदा के लिए ॾिठी? असद ओकाश तव्हां ॾिठी? ख़ुदा के लिए आई 2009 में 7 में शायदि आई, ॾिसी ख़ुदा के लिए? नसीरुद्दीन शाह बि फीचर्ड हुयो। मूं ॾिठी। उहा कीअं लॻी तव्हांखे? आई थिंक दैट वाज लाइक द अर्ली रिनासेंस ऑफ द पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री। काफ़ी टाइम ताईं न अचनि पियूं फिल्मूं, ऐं पोइ हीअ वॾी फिल्म आई, यू नो, देयर वाज लाइक अ लॉट ऑफ गागा अबाउट इट। 2007 में फिल्म आई जेको आहे, I remember going to theater and watching that in Karachi। खुदा के लिए लास्ट मूवी जेका आहे मां ॾिठी आहे। ऐं मां जंहिंमहिल ॾिठी उहा फिल्म त मूं जेको आहे it was good, मतलब सुठी फिल्म हुई, स्टोरी भली, पर मूंखे उन वक़्तु यादि आहे मां हिकिड़ी अंग्रेज़ी फिल्म जी किक में हुयुमि, तो मूंखे रिपीटेटिव ॾाढी लॻी, माना कॉन्टेंट जेको आहे न बार बार रिपीट थिए पियो हुन में। सो आई फेल्ट लाइक त उहो जेको फिल्म मेकर आहे उहो तव्हांखे हिकिड़ी आइडियोलॉजी घोटे करे तव्हांजे हुन में विझे पियो, माना इंडॉक्ट्रिनेट पियो करे, काइंड ऑफ स्टोरी टेलिंग जी बजाय इंडॉक्ट्रिनेशन वधीक लॻे पई हुन फिल्म में।
जेका बि हुन फिल्म मेकर जी आइडियोलॉजी हुई उहो काउंटर करे पियो आई गेस पॉपुलर नैरेटिव्स खे जेके बि आहिनि पंहिंजी सोसाइटी जा 2007 दिस इज पीक वॉर अगेंस्ट टेरर टाइम राइट तो हू उन जो जेको मोमेंट हुयो फिल्म जो उहो काफ़ी इंटरेस्टिंग हो जंहिं टाइम ते उहो आई जंहिं महिल मां ॾिसां पियो बट मूंखे मां वरी शाय बि थी वेंदो आहियां हिन टाइप जी फिल्म में जेके दे हैव दैट आर मैसेज हैवी छो त मैसेज हैवी रखणो आहे त पोइ डॉक्यूमेंट्रीज़ एंड यू नो देयर आर अदर वेज टू गो अबाउट डूइंग दैट मतलब दैट्स उहो मुंहिंजे लाइ एंटरटेनिंग न रहंदो आहे पोइ एंटरटेनिंग जेको आहे न मतिलबु मां वरी सुठो मिसाल ॾियां जेका फिल्म मूंखे ॾाढी वणी आहे रिसेंटली जेका साउथ एशिया मां आई आहे आई वुडंट से पाकिस्तान साउथ एशिया मां आई आहे उहा आहे गली बॉय आई तव्हां ॾिठी गली बॉय ॾिठी तव्हां हुन में जेका हा ॾिठी हा मूंखे ॾाढी वणी यार आई वाज रियली हैप्पी टू वॉच दैट मूवी मूंखे ॾाढी वणी आई वाज लाइक मतलब जेका आइडेंटिटी आहे न उनखे कैप्चर करणु उन शहर जे रहाकुनि जे लाइफस्टाइल खे कैप्चर करणु उनखे एसेंस खे माना कैप्चर करणु मतलब I haven't seen a movie since Dil Chahta Hai, which was again another classic from India, not from Pakistan. So, मतलब तमाम थोड़ी फिल्मां हूंदियूं जेके they really get to the heart of the life and they are popular and they're massy and घणा माण्हू उनखे ॾिसनि था पिया and they shape identity and story पर उनमें फिल्म में it's not about identity at all, it's more about the story here, you know, they're just following the life of a guy. एडी का फिल्म आई आहे पाकिस्तान में recently का recommendation आहे जेका ॾिसजे ही मां I'm लाल कबूतर I think I'll have to watch it जेका तू ॻाल्हि ॿुधाए it sounds very nice. Yeah, definitely. Yeah, I mean, Churels is good. I wouldn't say that उनसा की माना parallel माण्हू कढी सघे थो छो जो गली बॉय हिकिड़ो उनजो लाइट एस्पेक्ट हो ऐं उनमें थोड़ी डेप्थ हुई ठीकु आहे उन लेवल जो आर्ट अञा मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में कोन्हे पर थोड़ो डिफरेंट क़िस्म जो आर्ट डेफिनेटली आहे थ्रिलर्स पाकिस्तान में काफ़ी सुठा था अचनि माना जेसिताईं मुंहिंजी सम्झ आहे पर हाणे हिकिड़ो खुदा के लिए जी जेका तूं ॻाल्हि कई त खुदा के लिए में जेको इहो शोएब मंसूर आहे I think he latches on to pre-existing जेके माण्हुनि जे अंदरि जज़्बात आहिनि न ठीक है he just cashes in on that उन्हें ॾाढो he is considered one of the biggest directors in Pakistan ऐं पर हाणे ॾिसो न हिन अल्फा ब्रावो चार्ली ठाहियो हिकिड़ो वन ऑफ हिज हिट्स उहो आहे ऐं ॿियो दिल दिल पाकिस्तान गानो लिखियो हाणे पेट्रियटिज़म इन अ कंट्री लाइक पाकिस्तान उनमें टैप इन करणु हिकिड़ो ईज़ी रूट आहे ठीकु है ना he is always made use of that kind of stuff खुदा के लिए yeah it was good but it wasn't entertaining तुम्हारी ॻाल्हि सही है तो वो जेको सो more on documentary side I don't know what Asad thinks about this. बिल्कुल बोल इन जी सुठी फिल्म भी आतिफ असलम में मायरा खान सां गॾु जंहिंमें हिकिड़ो मुल्लो हूंदो आहे उहो तवाइफ सां शादी कंदो आहे बिकॉज़ उन तवाइफ वारे ब्रोथेल खे धीउ खपंदी आहे मुल्ले जी 7 धीअरूं हूंदियूं आहिनि ऐं उन ब्रोथेल जी कंटिन्यूटी हूंदी आहे बिकॉज़ ब्रेड अर्नर्स हूंदियूं आहिनि छोकिरियूं ऐं मुल्ले जो ट्रैक रिकॉर्ड सुठो हूंदो आहे त आई थिंक इहो बि हिकिड़ी तमामु बोल्ड क़िस्म जो मैसेज जो बोल ऐं शोएब मंसूर वाइटल साइंस जो तक़रीबन सभु गाना कंहिं न कंहिं तरीक़े सां इन्वॉल्व रहियो आहे या उहो लिखई आहे या उनखे प्रोड्यूस कई आहे या उनखे स्टाइलाइज़ कई आहे वाइटल साइंस ओज एज मच एज टू जुनैद जमशेद एंड रॉयल हयात एज टू शोएब मंसूर आई थिंक वॾो नालो आहे शोएब मंसूर अल्फा ब्रावो चार्ली बिल्कुलु ठाही आहे ऐं हींअर शोएब मंसूर डिसअपॉइंट कयो मूंखे वरना ठाहे वरना इज़ अबाउट अ रेप विक्टिम अगेन द मैसेज कुड हैव बीन more subtly put forward त उनमें ऐं सफ़ा डिसअपॉइंट थियो बिकॉज़ रेप खे उन्हनि अञा वधीक ग्लैमराइज़ कया बिकॉज़ मायरा खान जो किरदारु जेको आहे उहो रेप थिए थी हिकिड़े वॾेरे खां जे पुट खां त पोइ इन ऑर्डर टू कैच हिम शी वांट्स हिम टू रेप हर अगेन ऐं पोइ मूं चयो यार प्लीज़ मतिलबु ख़तमु शोएब मंसूर किथे अची धक खाधो आहे ॾिस किथे माण्हू ॾाहो कांग बचण को फासे पर चुड़ैल्स अगेन मूं ॾिठो कोन्हे हालांकि मुंहिंजी भेण हुन में कमु कयो आहे बख्तावर मज़हर शी इज़ वन ऑफ द टेक पीपल in fact she had a freak injury while on the sets of because she doesn't work in commercials anymore she's out and out theater artist she travels to India and India में माण्हू हिते ईंदा आहिनि त असीं नसीरुद्दीन शाह वग़ैरह सां उनजो कमु थियल आहे मतिलबु सुठो सीनियर नालो आहे थिएटर इंडस्ट्री में त पहिरियों कमर्शियल कमु इहो कई बिकॉज़ idea was nice कि feminism आई आहे पर she was one of the tech girls जेको अंदर वही कोन टेक हूंदा आहिनि पुठा सपोर्ट सिस्टम जेको आहे
इन में I haven't seen it because मुंहिंजो Z5 सुठो हलियो कोन पियो मकलीम में ऐं हिते मूंखे टाइम कोन मिलियो आहे मूंखे वापसि आयो पर चुड़ैल ॾिसणु खपे लाल कबूतर मनशा पाशा जो आहे लाल कबूतर में मूं अधु ॾिठी आहे again I was looking for entertainment at that point in life in COVID ऐं हिन में relentless आहे त मूं चयो पियो त मेन प्रोटैगनिस्ट जेको आहे छोकिरी she is trying to avenge पंहिंजे मुड़ुस खे अली काज़मी खे राहत काज़मी पुट आहे पर उनजो कनेक्शन पाण में कोन ॾेखारूं त एॾो प्यार उनजो हो जंहिंजे करे पंहिंजी ज़िंदगी से दाव थियणे थी त आई वाज थिंकिंग के अक्षय कुमार हिकिड़ी और रेंट को क्या त फील फ्री टू कट मी अक्षय कुमार हिकिड़ी फिल्म आहे बॉस मासी एंटरटेनर राउडी राठौर टाइप उनमें सॼो बदिलो अक्षय कुमार जो हूंदो आहे त कॉन्ट्रेक्टर पुल ग़लति ठाहींदो आहे पैसा खाई जंहिं करे उन एक्सीडेंट थींदो आहे पुल टुटी वेंदी आहे ऐं पोइ उन ज़ाल मरी वेंदी आहे सॼी फिल्म आहे त उन मूंखे फसाइणो आहे कॉन्ट्रेक्टर खे पर हिकिड़ो कनेक्शन दे डिड ब्रिलियंटली जेको मूंखे लाल कबूतर में करे आहे उहा हिकिड़ो गानो ॿुधो आहे पूरी फिल्म में तेरी मेरी कहानी है बारिशों का पानी उनमें उहो फिल्माइज़ कयो आहे जंहिंमें करीना कपूर निज़ाल जो किरदारु आहे स्पेशल रोल आहे रुगो फ़ानिक गाने में आहे मिले थी प्यार थिए थो गॾु डेट था कनि गॾु घर में शिफ्ट था थियनि घर पूरो पेंट था कनि वाइन पीअंदे ऐं फिल्म गानो एंड थो थिए जॾहिं पुल ते टुटे ऐं मरे थी त दैट गॉट मी इन oh my god they have this connection they have this beautiful connection जंहिंजे करे हाणे he is putting everything online to save to avenge her हिन में सवाइ ओपनिंग शॉट जे अली काज़मी सां को बि इमोशनल कनेक्शन कोन्हे छोकिरी जो त पोइ मूं चयो यार एॾो छो पई करे माई माना एॾो कहिड़ो प्यार आहे you have to watch sir you have to watch chacho film as I don't want to go into the details you have to watch film full film and your flashbacks पा वेट को क्या था कंप्लीट किया तो पोइ इन ते वधीक आऊं ॻाल्हाए सघंदुसि ओके ओवर टू यू राकेश your point taken but I think that Rakesh go ahead मां हिकिड़ो थोरो मेटा फिलोसॉफिकल पॉइंट आणणु पियो चाहियां जेको छो त I don't know the contents obviously that's where I will go ठीकु आहे त जेको तव्हांखे छा थो लॻे पाकिस्तानी सोसाइटी जूं जेके मूवीज़ अचनि पियूं हींअर पाकिस्तान में उहे सोसाइटी खे उहे रिफ्लेक्ट कनि थियूं या उहे एतिरी पावरफुल हिन वक़्तु थी वियूं आहिनि जो दे स्टार्टेड शेपिंग द सोसाइटी छा बैलेंस आहे हिन वक़्तु छो त इट इज़ ऑलवेज एन इंटरएक्टिव प्रोसेस इहो वेल अंडरस्टूड इंटरएक्टिव प्रोसेस आहे पर पाकिस्तान जो एंटरटेनमेंट जो छा लॻे थो किथे आहियूं वेयर आर वी इन द लाइफ ऑफ ऑन दैट एक्सेस इफ यू विल आकाश यार ही that is interesting question hai in fact this is something I've thought about before as well media जीअं बॉलीवुड में आया त you know Hindi film industry is shaping India not just India but a lot of South Asia as well ठीक है ना from popular opinion to political alliances to how people dress ठीक है पाकिस्तान जी जेका सिनेमा आहे उहा जेका क्वालिटी सिनेमा आहे उनजी रीच कोन्हे मूंखे ईअं थो लॻे त हाणे जीअं लाल कबूतर आई डोंट थिंक त वास्ट मेजॉरिटी पाकिस्तानी ॾिसंदा ठीक है चुड़ैल वेरी लिमिटेड ठीक है त जेके ट्विटर ते अचनि था जेके थोरा पाण एलिट सम्झनि था उहे इहे शयूं ॾिसनि था जेकियूं पॉपुलर थियनि थियूं उहे ट्रूली पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट नथियूं कनि हाणे हिकिड़ी फिल्म हुई वार ठीकु आहे बिलाल लाशरी डायरेक्ट कई त उहा फिल्म डज़ंट रिप्रेज़ेंट अस मुंहिंजो उन सां हिकिड़ो फिल्म जेका जीअं ठहियल हुई हुनजो हिकिड़ो माना बेड़ो ॿुॾल हो उहो कनेक्शन कोन थो थिए हिकिड़े सीन जो ॿिए सीन सां माण्हू चरियो थी ने ॾिसी करे हिकिड़ो माना मेंटल टॉर्चर हो उहो पंहिंजी जॻह ते हो पर उन सां उहो कनेक्शन ई कोन पियो ठही सघियो माना स्टोरी टेलिंग जो त बेड़ो ॿुॾो पियो पर हूअं ई माना जेको माण्हू रुगो पढ़े वञे स्क्रिप्ट तॾहिं बि सम्झ में कोन थी आई स्क्रिप्ट छा बि यार वार बेसिकली जेके माना जेके फाटा एरिया इन साइड ते जेका वॉर ऑन टेरर बि त हुनमें पाकिस्तानियुनि जो छा रोल आहे त हुनमें हिकिड़ो वधीक डिटेल में नथा वञूं पर जेको मेन कैरेक्टर आहे उनजी फैमिली हिकिड़े रॉ जे एजेंट उनजी फैमिली खे बम सां उॾाए छॾियो या मारे छॾियो somehow ऐं नाउ दिस गाय इज़ आउट ऐं ही इज़ डूइंग वॉर ऑन टेरर बट ही इज़ ऑल्सो माना त इंडिया जे बि ख़िलाफ़ आहे त ऐं पोइ let me play devil's advocate वधीक कोशिश का सिंधी में ॻाल्हायां जीटी रोड ते पाकिस्तान जी वॾी पॉपुलेशन रहे थी ऐं वधि में वधि पंहिंजे आर्म फोर्सेस में उते रिक्रूटमेंट थिए थी सही त न्यूमेरिकली त मेजॉरिटी जी स्टोरी आहे इहा बिकॉज़ यू नो व्हाट आई मीन त इंडिया सां दुश्मनी ऐं नेबरहुड में असीं माचोइस्टिक कयूं असांजी ज़िम्मेदारी आहे अफगानिस्तान खे स्टेबलाइज़ करणु चाइना ही हू मक्का सभु शयूं
त माना न्यूमेरिकली त ये रिफ्लेक्ट करे पाकिस्तान के जीटी रोड के उते ही मेजॉरिटी रहे थी पाकिस्तान की maybe पाण हाणे अगर ना फिल्म इज अबाउट स्पेशल फोर्सेस के ऑपरेशन थियूं कनि ऐं कीअं हो जेको सो तालिबान सां एंगेज थियूं कनि दैट काइंड ऑफ न स्टफ पॉइंट टेकन पर पेट्रियोटिज्म जी ॻाल्हि कयां पियो त इन एंगल ते करे सोचो आहे तो करे त पेट्रियोटिज्म द रिफ्लेक्शन ऑफ न्यूमेरिकल मेजॉरिटी ऑफ पाकिस्तान देयर लाइज द ट्रिक ना पैट्रियोटिक असीं बि आहियूं ठीकु आहे न वतन मुल्क सां असांखे बि प्यार आहे ऐं एवरीबडी इज द थिंग इज द पैट्रियोटिज्म वारे थीम ते मूवीज ठाहे उन मां कमाइण इट्स अ वेरी ओल्ड प्लॉय ठीकु आहे पैट्रियोटिज्म वारी फिल्मूं इंडिया में बि ठहनि थियूं उहे बि हलियो वञनि हिते बि ठहनि थियूं उहे बि हलियो वञनि पाकिस्तान में वधीक थियूं हलनि छो पाकिस्तान में ॿिया टॉपिक्स जेके आहिनि उहे बैन थियो वञनि या उहो आर्ट कोन्हे पाण उन्हनि शयुनि खे ओन नथा कयूं हाणे इंडिपेंडेंस डे केॾी वहियात फिल्म हुई विल स्मिथ वारी पर उहा हिट वई हुई माना इट बिकेम अ बिग डील इन अमेरिका टू चैंप इजी आहे दैट्स एन इजी मतलब आसान तरीको आहे it दो करे appeals to कमाइण जो any country and you can make crap movies and still get away with it but coming back to your question हाणे केतिरी movies कीअं determine कंदियूं I think movies जेतिरियूं detached आहिनि हाणे हिकिड़ी आहे Legend of Mola Jat इन साॻे वार जे डायरेक्टर इहा बि ठाही आहे Legend of Mola Jat ठीकु आहे हाँ Legend of Mola Jat में Mola Jat is nothing if he's not Punjabi right if you don't represent folk रूरल पंजाबी उन जो ॻोठाणो जो कल्चर उन जो ज़मीनूं उन जो रहण सहण ठीकु आहे हाणे उन में हिन बिलाल लाशरी व्हाट इज़ डन को हिकिड़ो फिक्शनल पास्ट हुन हिकिड़ो एक्सप्लोर कयो आहे जंहिंमें माना किथे किथे माण्हू हंटर गैदरर सोसाइटी आहे किथे किथे हू सेटल माना रोमन सिटीज़ टाइप उन्हनि जो सीन आहे पर माना जीअं गेम ऑफ थ्रोन्स इन्हनि मां जेको सो कट पीस करे उहो जेको सो कॉपी पेस्ट करे somehow हिन ही इज़ पुट टुगेदर दिस फिल्म आई माना ही इज डिस्ट्रॉयड मोला जट के वरी खां करण इट्स सच अ गुड अपॉर्चुनिटी एंड ही इज टोटली हिकड़े अलग हिकड़ी फिल्म ठाहे छॾी अथसि एग्जैक्टली पॉइंट टेकन पॉइंट एग्रीड आ तव्हां सम्झा थो रिबूट जे करणो ई हो त बिल्कुलु नवाया आहे सोनिया इहो थोरो मोहम्मद अली जो डायलॉग हिकु सुठा ड्राई जो डायलॉग बना मौलाना मारे तो मौला नहीं मरदा ये शयूं वाकई इन खां सवा मौला जट तव्हां कीअं कयो आहे केस थियणु खपनि न त ॿियो वरी तव्हां जेको ओरिजिनल पंजाबी जो कल्चर आहे जेको तव्हां माना जवाद अहमद जा गाना आहिनि ॿियो कहिड़ो आहे जेको उन्हनि जा जेके पंजाबी उनमें केॾो ज़बरदस्त तरीक़े सां उनखे पोर्ट्रे कयो आहे माना इट्स रिच ब्यूटीफुल कल्चर उन हिन जेको उनखे छॾे करे हिन वेस्टर्न हंटर गैदरर सोसाइटी ऐं रोमन सिटी उन्हनि खे खणी करे उन मां मिक्स करे weird हिकिड़ी वर्ड क्रिएट कई आहे you don't need to create anything मोला जट पंजाबी आहे पंजाब में रहे थो हाणे अच्छा ये जेकी सेंसरशिप थी आहे बचे ड्रामन ते तव्हां उन ते नज़र विधी आहे यार इन ते यू एनलाइटन मी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह फज़लो करम सां तव्हांजे भाई शादी थी त पोइ पाकिस्तानी ड्रामा ॾिसण असां माना हिकिड़ो माना 5 वक़्त नमाज़ जीअं पढ़जे न तीअं असां 5 वक़्त ड्रामा ॾिसंदा आहियूं ऐं उन खां पोइ मूंखे ख़बर पई ऐं त उहो जेका 2 मुंहिंजा फेवरेट 5 फेवरेट ड्रामा में 2 बैन थिया आहिनि हाँ ये तो रीसेंट ॻाल्हि थी आहे कहिड़ा कहिड़ा ड्रामा जलन ऐं बिल्कुलु आई एम वेरी मच ऑन टॉप ऑफ इट हर किस्त ॾिसंदो आहियां उहो बैन थी वियो आहे प्यार के सदके उनखे स्क्रिप्ट चेंज कयूं आहे इश्किया उन ते क्वालिटी वाइज वेरी था कनि जलन इज मासी एंटरटेनर 8 आउट ऑफ 10 इन टर्म्स ऑफ वैल्यू फॉर मनी प्यार के सदके started very well 9 पोइ वरी हार 7 ते अची वियो आहे इश्किया 5 6 आहे त माना क्वालिटी वाइज वेरी आहिनि पर टिन ते पाबंदी ॿ ॿिया मूंखे वणंदा आहिनि उन हिकिड़ी जी स्क्रिप्ट चेंज करणो आहे सबात इज़ वेरी वेल मेड ऐं ॿियो अलिफ वणियो अलिफ वाज़ नाइस त सम्झो त फिल्मूं ई पाकिस्तान खे बल्कि रिप्रेज़ेंट करणी कोन थी छो फिल्मूं घटि ठहनि हिकिड़ी ॿ थियूं ड्रामा त बाद पाकिस्तान ठाहे पियो त उहो जेको राकेश जो सवाल आहे त हिन में जे ड्रामनि खे सब्स्टिट्यूट कयूं त उहो केतिरो रिप्रेज़ेंट था कनि पाकिस्तान खे त पोइ मज़ो आहे न छो जो उन ते सुप्रीम कोर्ट में एक्शन कयो आहे उनमें स्क्रिप्ट चेंज थियूं उनमें बैन थिया आहिनि ड्रामा ऐं उन ते डिबेट पे हले त अहिड़ो छा हो जलन में हिकिड़ी भेण जे ॿी भेण जे मुड़ुस खे फसाइण जी कोशिशि कई आहे त ई त रियलिटी आहे पाकिस्तान जे घरनि में या प्यार के सदके पे जेको आहे पंहिंजी माना इज़ अदर फादर मां ॿी शादी करे थी उहो अची पंहिंजी नुंहं खे फसाइण जी कोशिशि करे थो त इहो इन क़िस्म हैरासमेंट घरनि में थिए थी
त हिन ते ॻाल्हाइण कहिड़ो ॾोह हो त ई टाबूस ते ॻाल्हाइण शुरू करणु खपे ऐं इश्किया में छोकिरो जेको आहे पंहिंजी गर्लफ्रेंड जी भेण शादी करे थो ताकी हुनखे अरेंज करे सघे जेको गर्लफ्रेंड शादी कोन कंदी आहे त हा त माना ऑब्वियसली थोरा ऑफ द मिल कोन स्क्रिप्ट्स एंटरटेनिंग आहिनि ऐं जेके डिफेंस में जेको माण्हू लिखियो आहे उहो लिखियो आहे त हिन टाबूस ते केरु ॻाल्हाईंदो जे तव्हां ड्रामा कोन ॻाल्हाईंदा त इन करे हैरासमेंट छोकिरियुनि जी थिए थी घरनि में पे जे नौं जी कनि था या फॉस्टर पे कनि था या छा त इन ते ॻाल्हाइण कहिड़ो ॾो आहे हुन खां पहिरीं ड्रामा आया आहिनि रेप ते उॾारी आयो हुन ते बैन हूं पर पब्लिक ओपिनियन एतिरो थियो त पोइ हुनखे बैन हटाइणो पियो चाइल्ड मोलेस्टेशन ते हो उॾारी या इन किस्म ॿिया ड्रामा आया आहिनि सबात स्क्रिप्ट चेंज कयूं आहे सबात में साइकेट्रिस्ट पंहिंजी पेशेंट सां हुन अफेयर इन अ वेरी नाइस अंडरस्टैंडिंग थींदी आहे रिश्तो घणो शादी थी वेंदी आहे नथिंग रॉन्ची अबाउट इट त उन ते बि उन्हनि स्क्रिप्ट चेंज करे पेम्बरा पोइ आख़िर में उन सीन कटऊं त जेकी जंहिंमें अंडरस्टैंडिंग थिए पई तमामु मौज़ूब तरीक़े 5 फुट परे वही पेशेंट जी सीट में माई वेठी आहे हे डॉक्टर पर डॉक्टर जी सीट में वेठो आहे उतां वही हिकु इंट्रस्ट ॾेखारे उनखे पाबंदी लॻी आहे त सम्झा थो त इहो शयूं पाकिस्तान में ड्रामा थियनि पिया जिते रिएक्शन अचनि पिया ऐं टू एंड फ्रो कैम्प्स ठही वयूं मज़ो पियो आउं त सभु ॾिसंदो आहियां ड्रामा On that note, Asad, पोइ सिंधी माण्हू पंहिंजी कहाणी कीअं पिया ॿुधाइनि टिकटॉक जे थ्रू या को उन्हनि जो कोई फॉरम आहे सिंध में जो पंहिंजी कहाणी खे जेको आहे मुंहिंजे ख्याल में छोकिरियुनि जी हैरासमेंट एज मच एज पंजाबी प्रॉब्लम एज सिंधी प्रॉब्लम ऐं उनमें ॿारहाड़ी पंहिंजी एॾी हू कोन्हे हर दूध जी नदियूं कोन वञनि पियूं इन टर्म्स ऑफ फीमेल एम्पावरमेंट त इहो त आहे पर तो ई ॻाल्हि सही आहे त के स्टोरीज़ निज सिंधी ॿारहाड़ी जूं आहिनि हुननि जी अकाल थिए कोन पई पर यार हाणे ऑनर किलिंग्स ते ड्रामा ठहनि त पोइ तो अहिड़ो माण्हू स्विच ऑफ थींदो एंटरटेनमेंट लाइ तूं ड्रामो ॾिसी थो उन लाइ डॉक्यूमेंट्री ठाहे BBC जी न असल में टैकल करे सघे थो पियो सीरियस सब्जेक्ट्स खे पर इन एंटरटेनिंग वे एंटरटेनमेंट इज नॉट जस्ट जोक्स एंड स्लैपस्टिक कॉमेडी राइट एग्रीड आई थिंक वो जो खुदा के लिए जे कॉन्टेक्स्ट में जेका मां ॻाल्हि कयां पियो वो जेको जेका हुनजी वेहीमेंट नॉन स्टॉप पेस हुयो न trying to feed you something and that explains Okash ka gal ki jo director maybe he taps into that kind of narrative structure ghano kare par sindhi maine ye kare pe pucha ta jeke age cho ta jeke feedback loops no societies ke khapda hain manu panji story budhaida hain po reflection thindi a vari wo wapas indo a you know then जेके कॉमन कल्चरल नैरेटिव्स आहिनि उहे मीडिया जे थ्रू ठहंदा आहिनि त टिकटॉक ॿुधाए पियो पंहिंजे कज़न जो मिसाल ॾियनि पियो हाणे ड्रामा पाकिस्तान में थींदा पिया वेब सीरीज़ जो एवेन्यू अवेलेबल आहे इट्स नॉट वेरी एक्सपेंसिव प्रोड्यूस करणु वेब सीरीज़ खे न जेकॾहिं तव्हां वटि जेकॾहिं तव्हांखे फिल्म मेकिंग जी स्किल्स आहिनि पाण वटि एंड गॉड नोज़ कराची में चङा भला खोड़ सारा फिल्म स्कूल्स थी विया आहिनि हाणे डस्ट न कोन्हे I'm trying to think about पंहिंजा सिंधी में फ्लरिश छो कोन पई करे पंहिंजी इंडस्ट्री जेका ॿोली में ॻाल्हाए ॿोली में ऐं ज़रूरी न आहे मां इहो न पियो चवां त या आई एम मोर अबाउट द लैंग्वेज नॉट द सब्जेक्ट्स कहिड़ा आहिनि छो त सिंधी में माण्हू इमीडिएटली पाकिस्तान में त ख़ासि तौर ते स्टीरियोटाइप्स बि खोड़ आहिनि माना सिंधी आहे त ज़रूरु हुन में वॾेरो हुजे काथो न काथो हाणे ज़रूरी न आहे वॾेरे खां सवाइ बि सिंधी रहिया पिया आहिनि हुननि जी बि कहाणियूं आहिनि हा न ज़रूरी न आहे ॻोठ में वॾेरो जे गिरदी हर शइ या हुनजे जोहरी हर शइ घुमंदी पई हुजे त ये नैरेटिव्स मतलब आई डोंट सी देम मतलब मूंखे न नज़र ईंदो आहे किथे घोटकी जी ज़िंदगी जेका असां गुज़ारीसीं उहा किथे बि कैप्चर थी हुजे एॾो सारो टाइम गुज़री आहे मीडिया जे एक्सपोजर जो लाइक आई डोंट फील लाइक उहो आई डोंट नो थर जी ज़िंदगी कंहिं फिल्म में या ड्रामे में उहो सीनरी ऐं उहो नैरेटिव जेके हुतां आहिनि उहे कैप्चर थियल आहिनि यार हिकिड़ो जनरल मसलो जेको आहे न मूं पाकिस्तान में ॾिठो आहे उहो ऐं इट गोज़ ऑल्सो बैक टू योर क्वेश्चन भाई केतिरो सिनेमा या केतिरो टीवी असांखे डिटरमिन थी करे उहो इहो आहे त पाकिस्तान में पाकिस्तान हिकिड़ो इट लुक्स लाइक इज़ अ नेशन विच इज़ अशेम्ड ऑफ इटसेल्फ ठीकु आहे न हिकिड़ो कॉम्प्लेक्स जो शिकार मुल्क आहे त उन में जेको आर्ट ठहे थो न उहो जेका हक़ीक़त आहे उनखे ओन नथो करणु चाहे ठीकु आहे न असांजो वॾो मसइलो इहो आहे त जेको पॉपुलर माना आर्ट आहे ठीकु आहे जेके नीश जेके शयूं पाण डिस्कस पे कयोसीं उहा अलॻि ॻाल्हि आहे पर जेको वास्ट मेजॉरिटी आहे किथे किथे करे थो टीवी में इलाही थो करे जीअं असद एग्ज़ाम्पल्स ॾिना
पर वरी बि उन लेवल ताईं नथो करे ऐं the part of it is to do with the fact that असां हिकिड़ो collectively हिकिड़े कॉम्प्लेक्स जा शिकार आहियूं पर इहा ॻाल्हि सही आहे त असांजे जेको सिंध जो जेके डायनेमिक्स आहिनि ऐं उहे स्टीरियोटाइप खां हटी करे इलाही ज़बरदस्त रिच माना डायनेमिक्स आहिनि उहे पाणखे एक्सप्लोर करणु घुरजनि कंहिंखे न कंहिंखे करणु घुरजनि पर पंहिंजे सिंधी जो जेको मीडिया में जेको पार्टिसिपेशन आहे उहा घटि आहे पाकिस्तानी मीडिया में इलाही माना नंबर जे हिसाब सां बि पंच वे बिलो आर वे सिंधी माण्हू खोड़ आहिनि पाकिस्तानी मीडिया में फ्रॉम एवरीथिंग आई हैव सीन मतलब माण्हू पंहिंजा I don't think पंहिंजो representation आहे I'll let you clarify your point as well पर हाणे ॾिसो न त जेके बि ड्रामा अचनि था या जेके बि इवन न्यूज़ बि आहे न्यूज़ में त असांजो कोई बि माना अचणु वञणु आहे ई कोन सभु न्यूज़ चैनल जेके आहिनि से वन साइडेड आहिनि टोटली ऐं इट डज़ंट सीम लाइक सिंधी पर्सपेक्टिव पेश कनि था पर इवन जेके ड्रामा जे मूवीज़ आहिनि उनमें I don't see a lot of Sindhi participation. Maybe I'm wrong. चलो मुंहिंजो पोइ इम्प्रेशन जेको ग़लति हुजे थी सघे थो We do see मुंहिंजे but we don't see Sindhi scripts yeah Sindhi based scripts yeah we don't see Sindhi actors that giving that much yeah variety. I was tempted to answer जेको पहिरियों मूंखे जवाब सम्झ में आयो उहो त मार्केट डिक्टेट्स स्क्रिप्ट्स कहिड़ी अचनि थियूं पर हाणे सोचां थो त उहो हुन खां वधीक माना फॉर इंस्टेंस हिन वॾे ड्रामनि जो जेका एडवर्टाइज़र आहिनि एरियल थियो या हिन किस्म वॾी कंपनी थियूं यूनिलेवर पीजी जेके आहिनि त उहो ऑब्वियसली अहिड़ी स्क्रिप्ट्स खे बैक कनि थी जेकियूं हाई इनकम जेका बायर्स आहिनि शहर जा उन्हनि खे मार्केट कनि त ओड़ा ड्रामा पैसा विझनि थियूं उनमें थियूं त ऑब्वियसली पोइ मीडियोकर स्क्रिप्ट स्टिलाइज़ थी सुठो लॻे थी त उनखे ॾिसण वारो जेको कंज़म्पशन आहे उहो पोइ एरियल वठनि था ₹1000 जो पर आई वाज टेम्प्टेड टू से दैट पर हाणे जो थोरो सोचियुमि त स्क्रिप्ट्स खे साम्हूं ताईं पुॼाइण लाइ बि त हिकु नर्सरी खपे टेक्निकल फिल्म मेकर्स जी सिंध जा जेका वॾा स्कूल्स आहिनि उहो फिल्म मेकिंग जा उहो ॿारड़ी में कोन्हनि हिकिड़ो महिराण जो इंस्टीट्यूट आहे CET जेको थोरो घणो डिज़ाइन खे पढ़ाए थो अदरवाइज़ क्रिएटिविटी जे नाले सां को बि इंस्टीट्यूट कोन्हे सखर लाड़काने हैदराबाद ठट्टो घोटकी त उते नर्सरी कोन थिए पई त जेकियूं उते जी लोकल स्टोरीज़ खे साम्हूं खणी अचनि उहो वैक्यूम जो क्रिएट थियो आहे त उन में पोइ फुल थियो इम्पोर्टेड स्टोरी सच एज़ अलिफ आई रियली लाइक हमज़ा अली अब्बासी सुठो कमु कयो आहे this protagonist goes through a journey of self transformation and he's this hot-headed Rohit Shetty of director type dikharo massy director aa action film love story item numbers pe aahe and then he loses everything po by dade je footsteps wanye to Turkey utte panji part discover kare to and वापस अचे तो and then he makes something authentic पर पोइ मूं सोचियो त स्पिरिचुअलिज़म या सेल्फ ट्रांसफॉर्मेशन बाबा बुले शाह वारिस शाह ऐं सचल इसामी लतीफ़ ऐं ही कराइनि पिया त इन जी स्टोरी छो कोन्हे सेल्फ ट्रांसफॉर्मेशन जूं ओकाश को किरदार आहे जेको वर गुलाम अला अचे त उहो ट्रांसफॉर्म पियो थिए थ्रू सचल इसामी लतीफ़ इंस्टेड ऑफ के रूमी जे पुठियां वञनि तुर्की ताईं त उहो स्टोरीज़ नर्सरीज़ जे थ्रू ईंदियूं पोइ उन लाइ को टेक्निकल माण्हू खपनि जेका घोटकी मां तयारु थी निकिरे उन लाइ स्कूल्स कोन्हनि उते उहो ट्रेनिंग कोन्हे त पोइ इन करे मूं पोइ मार्केट इकोनॉमिक्स पर जवाब कोन हिन ते आऊं वधीक कन्विंस्ड आहियां इहो रीज़न थी सघे थो पंहिंजी स्टोरीज़ कोन अचनि पियो Good point. It's a good point. That's a very good point. अच्छा हाणे अगर I don't know how much time we've got left. I don't know, but I don't know. I just want to get everybody's opinion on हिकिड़ो पुराणो ड्रामो हो ऐं आउं पंहिंजो पाण खे ई कॉन्ट्राडिक्ट पियो कयां त उहो पेट्रियटिज़म ते ई ठहियल आहे ड्रामो पर उन इलाही माना त कैप्चर कयो पॉपुलर इमेजिनेशन ऐं उहो हो धुआं हा दुआ सुठो नबील मांजे मथों गुज़री वियो आई डोंट थिंक मां यूनिट वाज धुआं अरे वो गाली खत्म थी वई I was clearly living under a cave. Well, I'll give quick माना उन जो रेलेवेंट ॻाल्हि इहा हुई त जंहिं उन खे लिखियो हो उहो पाण हिकिड़ो CSS माना पास कयल ऑफिसर हो पुलिस जो
ऐं उहो हाणे उनजी हिकु माना इंट्रस्टिंग स्टोरी आहे त उहो हाणे कैनेडा में रहे थो ऐं ही ड्राइव जेके लॉन्ग डिस्टेंस हूंदियूं आहिनि ट्रक्स जेके हूंदियूं आहिनि उहे हलाईंदो आहे ऐं ही ओन्स हिज ओन एज़ वेल ऐं माना हू वियो कैनेडा ऐं स्टार्ट हिज लाइफ फ्रॉम स्क्रैच हुन यूट्यूब चैनल आहे पर हुनजो टेक हुनजो जेको दुनिया जो टेक आहे ऐं जेको हुनजो एनालिसिस आहे उहो ॾाढो ऑब्वियसली माना पेट्रियटिक आहे जीअं माना सभिनी खे पाण सभिनी वी ऑल लव आवर कंट्री पर उन ॾाढो बैलेंस व्यू आहे अच्छा ये मूंखे लिंक मोकिलिजा यार हा हुनजो माना डिस्पाइट बीइंग माना हिकिड़ो हुन धुआं टाइप जो ड्रामो ठाहियो जेको माना वणियो बि सही पर माना उहो धुआं जेको सो हुनमें काफ़ी एक्सपेंशनिस्ट टोन्स हुआ हिकिड़ो अफ़गानिस्तान हिकिड़ो ॾाढो पैट्रनाइज़िंग व्यू हो अफ़गानिस्तान ॾिसण जो स्टीरियोटाइप पई कयूं ॾाढो अफ़गानियन खे बि बलोचन खे बि त उन माण्हू जो व्यू ही इज़ वेरी बैलेंस्ड ऐं आउं तव्हां सां लिंक बि शेयर कंदुसि आशर ज़रूर अज़ीम नालो आहे ऐं इट्स रियली इट्स इंटरेस्टिंग टू सी माण्हू कीअं चेंज थियनि था That's all I want. ई माण्हू कीअं ट्रिप ॾेई जंप करे हलियो वियो ट्रक्स ऐं ब्लॉग्स में जीअस इज द लाइफ सेट वीस बिल्कुलु सेट हुईस ऐं ही डिडंट नीड टू डू एनीथिंग जेको ॿुधो आहे हिन एक्सप्लेन कयो हुन में बेसिकली हिन चयो त पाकिस्तान जो सिस्टम ही कांट गेट ऑन विद सेंसिटिव माण्हू हूंदो सही हसास माण्हू हूंदो ऐं पोइ बट ही ऑल्सो वांटेड थोरो एडवेंचर त ही वेंट देयर विद नथिंग एंड ही स्टार्टेड दिस ऐं ऑब्वियसली रिसर्च कई पढ़ियल लिखियल माण्हू हो and now he owns his own trucks ठीक है ना ये उनजी ज़ाल बि ट्रक हलाईंदी आहे Canada माना नॉर्थ अमेरिका में हलाए त they go from Canada all the way to Mexico and come back that kind of It's funny how you mentioned it कल्ह ई मूं किताब हिकिड़ो शुरू कयो आहे when to take a jump उन में आहे how people left their well paying prestigious jobs and they went to do something very diametrically opposite त बेन कैपिटल में कम पियो करे उहो वरी हाणे स्क्वाश प्लेयर थी वियो आहे वेंचर कैपिटलिस्ट का स्क्वाश प्लेयर थी वियो या को माण्हू नर्स हुई त हाणे उहो टाइक्वांडो टीचर थी वई ऐं पोइ दे वेंट टू डू ग्रेट थिंग्स ऐं पोइ फिल्म प्रोड्यूसर्स थिया स्लीपलेस इन सिएटल जेकी फिल्म आहे द पर्सन हू रोट इट ही वाज कराटे इंस्ट्रक्टर देन ही वेंट इनटू स्क्रीन राइटिंग ऐं पोइ ॾाढी ज़बरदस्त टाइमलेस रोमांटिक फिल्म ठाही मेगरा ऐं हुनजी एंड देन ही बिकम अ हॉलीवुड स्क्रीन राइटर त इहो वेन टू टेक अ जंप जेको आहे इहो किताब अॼुकल्ह पढ़ा पियो ऐं तो हेॾी ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई आहे त हिकिड़ो सीएस ऑफिसर सफ़ा इंट्रेंच हिकिड़ी ब्यूरोक्रेसी जी ॻाल्हि खां वठी ट्रक ड्राइविंग एडवेंचर लाइफ त आई थिंक सक्सेस तव्हां पाण डिफाइन कंदा आहियो न ये ॻाल्हि सही आहे यार एडवर्ड नॉर्टन जेको येल में हिस्ट्री जो स्टूडेंट हो ही वाज स्टडीइंग हिस्ट्री इन येल हाउ मेनी पीपल गेट दैट चांस ऐं हुन पोइ हॉलीवुड जॉइन कयो ऐं हू जेको सो व्हाट अ एक्टर आई लव हिम फाइट क्लब अमेरिकन हिस्ट्री हा फाइट क्लब ऐं हा जेको सो इज रियली गुड त ऐं ॿियो आसिम अली अब्बासी जंहिं चुड़ैल ठाहियो आहे जंहिंजी ॻाल्हि कई पे इहो बि इन्वेस्टमेंट बैंकर हो ऐं उहो छॾे फिल्म मेकिंग में आयो अच्छा राकेश कुझु तूं चवंदे या हिकिड़ो ॿियो रेंट मुंहिंजो शुरू थिए पियो पर तूं आवाज़ तोखे टाइम ॾियां मां सोचां पियो त what was the last movie जेका मूंखे again trying to so the stories जेके universal and on some level मां बिलीव कंदो आहियां ॻाल्हि में त जेके कहाणियूं आहिनि उहे ह्यूमन स्टोरीज़ आहिनि इमोशंस बि काफ़ी यूनिवर्सल हूंदा आहिनि सॼनि माण्हुनि में कंहिं न कंहिं नमूने सां मौजूदु हूंदा आहिनि मतिलबु पेट्रियटिज़म इज़ अल्टीमेटली अ फॉर्म ऑफ ग्रुप बिहेवियर स्टिमुलेशन राइट त उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मां जेका लास्ट स्टोरी ॾिठी आई थिंक मां टियों दफ़ो उहा फिल्म ॾिठी जेका मां रिकमेंड कंदो दोस्तनि खे उहा इहा आहे हिकिड़ी इंडिया खां फिल्म आई शिप ऑफ थीसियस 2012 में आई शायदि आई शिप ऑफ थीसियस करे उहा फिल्म सॼी अंग्रेज़ी में आहे उहो बेसिकली 3 स्टोरीज़ आहिनि शिप ऑफ थीसियस जेको आहे हिकिड़ो फिलोसॉफिकल कनंड्रम आहे पुराणो कनंड्रम आहे त बाबा हिकिड़ो जहाज़ आहे बहिरी जहाज़ आहे उहो काठी जो ठहियलु आहे जेकॾहिं तव्हां हर साल हुनजो हिकिड़ो तख़्तो चेंज था करे छॾियो काठी जो ऐं 20 तख़्ता अथसि त 20 सालनि में तव्हां हुनजा सॼा तख़्ता चेंज करे छॾिया कनंड्रम इहो आहे त छा उहो साॻियो जहाज़ आहे उन जहाज़ जो नालो आहे शिप ऑफ थीसियस त हीउ हिकिड़ो इंडियन फिल्म मेकर आहे आनंद गांधी उन कॉन्सेप्ट खे खणे थो पियो ऐं देन ही टेल्स 3 स्टोरीज़ फ्रॉम इंडिया ऐं सॼियूं अंग्रेज़ी में स्टोरीज़ पर इट्स अ ब्यूटिफुली इंटरवोवन पीस ऑफ
art that I have seen. मतलब Wow. वो Indian Wow. वो Bollywood movie ना है, वो Indian film है. मतलब वो there is a difference there. मतलब वो story जगह ना मुल्क जिया पर it's not Bollywood, right? Right. The I yearn for this kind of storytelling, and nothing comes out of Pakistan. Pakistan में मानो लिठो आज ताईं कोई को खास जेको आहे न के माण्हू जे सोसाइटी खे deconstruct कयो हुजे, analyze कयो हुजे. ऐं आनंद गांधी उहा फिल्म मां ॾाढो affected on the film. Again, I recommend. पर हू there is a certain amount of thought के माण्हू विधो आहे, पोइ हिकिड़ी स्टोरी ठाही अथईं उनखे हर तव्हांजी pre-existing notions of how the society is wired up उनखे deconstruct थो करे पियो, question थो करे पियो, basic assumptions in an entertaining way. Like you could do that. The narrative is जेके storytelling are humans में, it's such a strong urge, it's such a strong instinct. But I've been disappointed in that. But my जेके हाणे फिल्म those recommend me, I'd love to watch some of these. Maybe we can do another episode at some point. नहीं ॾाढी मज़े वारी ॻाल्हि तव्हांखे शिप ऑफ टीचर्स जी ऐं बिल्कुल एंटरटेनमेंट में गली बॉय अगेन एंटरटेनिंग बट आल्सो वेरी इंस्पिरेशनल अपलिफ्टिंग मोरल हाई थे तो गली बॉय मूंखे 4 बार थी आहे अञा ताईं के ॾेखार ॾिसण तयार आहियां बिकॉज़ उन में ऑब्वियसली सभु शयूं आहिनि उन में एवरीथिंग इज देयर त इहो आहे हींअर मुंहिंजा कुझु कज़न्स आहिनि ॻोठ में उन्हनि चयो यार ISPR ड्रामो आहे इहो ऐद वफ़ा इहो पाण ॾिसंदासीं त मूं चयो पाण ॾिसंदासीं यज्ञाति में त पोइ वरी घरवारी चयो हिन मुंहिंजी फेवरेट हीरोइन आहे ज़ारा नूर अब्बास खे पाण ॾिसंदासीं मुंहिंजी ॾिसंदासीं पाण असां पोइ ड्रामो ॾिठो त ड्रामो मूंखे वणियो मूं हिकिड़ी ॿ सिटिंग में असां बिंज वॉचिंग ख़तमु कयो वरी पाण वियासीं ॻोठ त ॻोठ वारनि चयो भाउ हीअ पाण ड्रामो न ॾिसंदासीं मूं चयो ॾिसी आहियां गद्दारी कई आहे मूं चई पोइ तो असां वञा ई मूं चयो न एंटरटेनमेंट ज़बरदस्त आहे ऐं एंटरटेनमेंट ज़बरदस्त आहे पैसा वसूल एंटरटेनमेंट बि ऐं ॾाढो मज़ो आयो मूंखे त चई यार ISPR जो आउट न ड्रामो आहे उहो पंहिंजी ब्रेन वॉशिंग कंदा हूंदा हीअ कंदा हूंदा उहो कंदा हूंदा मूं चयो त पाण को काका आहियूं या हुनजी ब्रेन वॉश अची वेंदासीं पर पाण ॾिसो सही चवनि छा पिया उन्हनि खे सम्झूं न पाण हू चवनि छा पिया कीअं था कनि ऐं टू बी ऑनेस्ट जॾहिं मूं ड्रामो ॾिठो त का ब्रेन वॉश में कोन्हे ऑब्वियसली पंहिंजे इंस्टीट्यूट खे हुननि वधीक ॿियनि खां ॾेखारियो आहे पर इट्स एसेंशियली अ फिल्म अबाउट 4 फ्रेंड्स हू गो ऑन डिफरेंट पाथ्स इन लाइफ हिकिड़ो ब्यूरोक्रेसी में थो ॿियो जर्नलिज्म में थो टियों वॾेरो पुटु आहे चौथों आर्मी वारो आहे ऐं सटल टोन्स आहिनि त हिकिड़ी इंस्टीट्यूट ॿियनि खां वधीक आहे एसेंशियली 4 चॉइसिस आहिनि 4 दोस्त आहिनि 4 उन्हनि जी स्टोरीज़ आहिनि ऐं पोइ कहिड़ो कलर बि आहे पर हिकिड़ो उन्हनि जो पाण में फ्रिक्शन आहे टेंशन आहे दोस्ती आहे निभाइण आहे धोखेबाज़ी आहे पोइ हुन में पंहिंजा इश्क हुनजे डिसअपॉइंट उहो इट सेल्फ हुन वारी ॻाल्हि राकेश वारी यूनिवर्सल थीम्स आहिनि ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो हाणे आऊं को वञण छा कोन काकुल वञा पोइ हींअर हाणे काकुल वियो आहियां स्काउट्स बॉय स्काउट 10 साल जो त पोइ असां काकुल वठी आया पर बॉय स्काउट वारी ॻाल्हि तो पब्लिकली कीअं करे छॾी यार ये तो बॉय स्काउट्स आर इलाही सारी शयूं एसोसिएटेड आहिनि how can you admit वाह एडिट कजो वाह ने सही कटे छॾिजो चलो मुंहिंजे करे जे ॿुधण वारनि मां को क्लोज़ेट मां निकिरे त भले निकिरे त मां सभु करे सघंदा हैप्पीली मैरिड माण्हू ॻाल्हि करियो त करियो पर त ISPR जे ठाहे पियो या पीपल्स पार्टी ठाहे पई या सिराइकी बेल्ट पार्टी ठाहे पई या BNP ठाहे पई बलूचिस्तान नेशनल पार्टी ठाहे पई बैनर सां फ़र्क़ु त इस न पवणु खपे तव्हांखे एंटरटेनमेंट पैसा वसूल मिली आहे शइ कोन मिली आहे ऐं मूंखे त बाक़ी मिली न त CI जी फिल्मूं ॾिसंदा आहियूं पाण रॉ जी बि अक्षय कुमार तकरीर अधु फिल्म रॉ खे सपोर्ट थी कनि ऐं हींअर फैमिली मैन मूं ॾिठो मनोज बाजपेयी जी प्राइम ते ॾाढो वणियो मूंखे आई रॉ एजेंट पैसा वसूल त ज़िंदगी में ज़रूरी आहे यार न बिल्कुलु सही ॻाल्हि आहे न इहा ॻाल्हि आहे ऐं माना एंटरटेनमेंट शुड बी द बेस लाइन माना माण्हू खे मज़ो अचे ऐं जेका सीरियस ऐं उहे जेके एक्सट्रीमली सीरियस हाणे जीअं बोल आहे न आई हैव एक्चुअली सीन बिकॉज इट्स टू सीरियस माना हिकिड़ो एंटरटेनमेंट जॾहिं नथी रहे ऐं ख़ुदा के लिए एक्चुअली आई डिडंट फिनिश इट फॉर दिस रीज़न बिकॉज इट वाज बिट टू सीरियस ठीक है ना देयर हैज़ टू बी एंटरटेनमेंट में मज़ो हुजे ऐं सिनेमा जो ऐं नाटक या प्लेस जो ॻाल्हि ई आहे त उहो तव्हांखे जोक्स या तव्हांखे इमोशनली कंहिं बि लेवल ते तव्हांखे ग्रिप करे ऐं तव्हांखे ग्रिप करे रखे पोइ उन खां पोइ ॿियूं शयूं अचनि थियूं माना मैसेज या हेॾा होॾा ॿियूं शयूं जेके
वरी बॉय स्काउट जो स्टोरी खोले ॿुधाइनि था मुझे क्या हाणे बाण खत्म कयो कचेरी खत्म चलो भाइरो मांखे वञिणो आहे गॉन विद द विंड थियणो आहे, तव्हांखे हिन ॻाल्हि ते पाण कचहरी ख़तम था कयूं। 10 साल जो काकू रखी 10 साल जी उम्र में छोकिरो बॉय स्काउट हो काकूल वियो